अस्सलाम वालेकुम सिंधवासियों खुश हो हे मुझो सलाम पूरे पाकिस्तान क़ौम खे आ। हे हुकूमत हींअर असां ॿुधूं था पिया त माना सूबा नवां ठहनि था। पहिरीं ॻाल्हि त असांजे सिंध में बि कोशिशि लॻी पिया इन्हनि खे मुहाजिरनि खे त असांखे सूबो अलॻि खपे। पहिरीं ॻाल्हि त मेन जॾहिं पाकिस्तान ठाहिण जी कोशिशि कई असां सिंध में कोशिशि कईसीं, बिल पास कयोसीं, असां सिंध असेंबली में बिल पास कयोसीं, महिनत कईसीं, असां सिंध में कईसीं। उन खां पोइ बाद में जेको आहे सो वञी पंजाब असेंबली में वोटिंग थी, सिर्फ़ु 5 मेंबर थिया, 5 मेंबर। तव्हां हिस्ट्री पढ़ी ॾिसो न, 5 मेंबर थिया। उन खां पोइ कुझु टाइम खां पोइ वरी इलेक्शन थी, वरी वोटिंग थी, वरी वोटिंग में वरी बि माना उते पंजाब में न पिया चढ़ी सघनि। पोइ हिकिड़ो क्रिश्चन हो ऑफिसर हो, उनजो नालो मूंखे विसरी वियो आहे, ॿियो बि हिकिड़ो हिंदू हो अलाए केरु, उन जो मूंखे नालो विसरियो, घणो टाइम थियो आहे, इहा हिस्ट्री जी मूंखे ख़बर आहे। सो मां चयो हींअर इहो मां मैसेज भरे ऐं इहो जेको आहे सो असांजे सिंध वासियुनि खे घणनि खे ख़बर बि कोन्हे का, त असां पाकिस्तान असां सिंध में ठाहियोसीं, महिनत असां सिंध में कईसीं, पाकिस्तान वजूद में आयो, कामयाबु थियो, असां सिंधियुनि जी महिनत आहे। असां सिंध असेंबली करारदाद अवल असां सिंध में पास कईसीं, असां तलब कयोसीं भाई असांखे मुल्क अलॻि खपे। पोइ पंजाबियुनि पंहिंजो माना पहिरियों त पंजाबियुनि जा मेंबर बि कोन पिया थियनि, मिड़थू करे हुननि जा 5 मेंबर असां माना हुननि कोशिशि कई, उन्हनि जा नाला मूंखे ॾाढा नथा अचनि, विसरी विया आहिनि, घणो टाइम थी वियो आहे। उन खां पोइ जेको आहे सो माना पाकिस्तान जो माना वजूद में आयो। उन खां पोइ वजूद में आयो तॾहिं बंगाली असां सां गॾु आहे, वरी बि सियासत करे असांखो बांग्लादेश बि अलॻि थी वियो। महिनत बांग्लादेश बि असां सां गॾु वॾी महिनत कई। असां सिंधियुनि ऐं बांग्लादेश पाकिस्तान असां इन्हनि 2 क़ौमुनि ठाहियो, पंजाबियुनि इन्हनि कंहिं महिनत कुझु कोन कई। इहा हिस्ट्री हक़ीक़त आहे। असां सिंध सां बेआजिबी छो थी थिए, मूंखे इहो त हुकूमत खां मां पुछां, असां सिंध सां बेआजिबी छो थी थिए। ऐं मां चीफ जस्टिस साहिब खे मां अर्ज़ु थो कयां त असांजा क़ौम जा सिंध जा लीडर कंहिंखे फांसी ॾिनी वञे थी, कंहिंखे शहीद कयो वञे थो, कंहिंखे मारियो वञे थो, कंहिंखे जेल में अंदरि कयो वञे थो, असां सिंधियुनि सां छो बेआजिबी थिए थी। असांजी इहा अपील आहे त असांजी फ़रियाद ॿुधो, असांखे सूबो को बि कोन खपे। जे सूबो तव्हांखे ठाहिणो आहे, सिर्फ़ु पाकिस्तान में हिकिड़ो ई सूबो ठहे, छाजे करे असांजा भाइर सराकी, उन्हनि खे सराकियुनि जो सूबो कोन्हे, 4 ई क़ौमुनि खे सूबो आहे, सिंध खे बि सूबो आहे, पंजाबियुनि खे सूबो आहे, पठाणनि खे सूबो आहे, बलोचनि खे सूबो आहे। असांजा भाइर सराकी, उन्हनि खे सूबो कोन्हे, सिर्फ़ु हिकिड़ो सूबो उन्हनि जे लाइ ठहे, असां राज़ी, उन में को मसइलो कोन्हे। बाक़ी सिंध में हीअ हुकूमत चए थी त कुझु बि थींदो, बाबा हाणे तव्हां 5 लख 10 लख 7 लख को एतिरो माण्हू तव्हां कोन मारींदव, को 1 करोड़ सिंधी न आहिनि जेको तव्हां माना मारे तव्हां पंहिंजो सूबो ठाहींदो। हिकु त मुहाजिर आया आहिनि, हुननि खे त अलाए छा आहे त असां सूबो ठाहियूं। जे सूबा ठहंदा बि सही त इन्हनि जो असेंबलियूं अलॻि थींदियूं, इन्हनि जा वज़ीर आला अलॻि थींदा, इन्हनि जा असांजा गवर्नर अलॻि थींदा, इन्हनि जा मिनिस्टर अलॻि थींदा, इहो ख़र्चु केॾो थींदो, इहो असांजी माना ग़रीब जो रतु वेंदो। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे असां सिंध सां वॾी बेआजिबी था कनि, हर शइ में असां सां बेआजिबी कनि था। सो असां महिरबानी करे अपील था कयूं हुकूमत खे त महिरबानी करे सूबनि खे कैंसिल कयो ऐं पंहिंजो जे सूबो ठहे थो त असांजा भाइर जेको आहे सो सराकी आहिनि, उन्हनि खे सूबो ॾिनो वञे, उन्हनि जो सूबो ठहे, उहे हक़दार आहिनि, छाजे करे उन क़ौम ते हिकिड़ो सूबो कोन्हे को। बाक़ी महिनत असां बंगालियुनि ऐं असां सिंधियुनि कई आहे। पाकिस्तान असां हिस्ट्री में तव्हां पढ़ी ॾिसो, बंगालियुनि महिनत कई, असां सिंधियुनि महिनत कईसीं, पोइ बि असां सिंध सां माना बेआजिबी थिए थी, असां सिंध सां वॾी असांखे माना तकलीफ़ था ॾियनि, असां पोइ बि सब्र कयूं वेठा। बहरहाल ठीकु आहे, हे ॾाढा ई कंदा त केतिरो असां सिंध खे मारींदा, 1 लख माण्हू मारींदा, 2 लख माण्हू मारींदा, जेतिरो मारनि। बहरहाल मैसेज मुंहिंजो वॾो थी वियो आहे, शेयर कयो ऐं कमेंट में पंहिंजी राय ॿुधायो, अॻिते जेको आहे सो मैसेज वञे, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। सलाम मुंहिंजे सभिनी खे, महिरबानी तव्हांजी।